ऐन इल्मो बाझूं फ़कर कमावे काफ़र मरे दीवाना हू। सै वरिहां दी करे इबादत रहे अल्लाह कनू बेगाना हू। गफ़लत कनू न खुलियस पर्दे दिल जाहिल बुत खाना हू। मैं कुर्बान तिन्हां तो बाहू जिन्हां मिलिया यार यगाना हू। जेको शख़्स तर्जुमो जेको शख़्स इल्म मार्फत हासिल करण खां सवाइ फ़कर कमाए थो सो काफ़र या चरियो थी मरे थो। अहिड़ो शख़्स सवें वरिहनि जी इबादत कंदे बि अल्लाह ताला जी ज़ात खां बेगानो आहे। अहिड़े शख़्स जे अंदरि जा पर्दा ग़फ़लत जे करे खुली न सघिया ऐं संदसि दिलि जाहिल बुतखाने जे मिसल आहे। ऐं बाहू आउं उन्हनि तां क़ुर्बान थियां जिन खे अहिड़ो वहदहू ला शरीक लहू यार मिली वियो आहे। ऐं अकुल फ़िक्र दी जा न काई जिथे वहदत सिर सुबहानी हू। न उथे मुल्ला पंडित जोशी न उथे इल्म क़ुरानी हू। जद अहमद अहद विखाली दित्या तां कुल होवे फ़ानी हू। इल्म तमाम कितोने हासिल बाहू किताबां ठप आसमानी हू। तर्जुमो जिते वहदत सिर्फ़ सुबहानहू जो मक़ाम आहे उते अकुल ऐं फ़िक्र जी का बि गुंजाइश न आहे। वहदत जो राज़ अहिड़ो आहे जिते मुल्ला पंडित जोशी ऐं इल्म क़ुरानी अमर ऐं नही जा मसला न आहिनि। न आहे जिते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर जी तजली आहे उते सभु कुझु फ़ना थियो वञे। ऐं बाहू अहिड़नि ज़ात जे आरिफ़नि आसमानी किताब ठपे छॾिया ऐं इल्म हक़ीक़ी हासिलु कयो। सुभान अल्लाह।